पुरा में एक दफ़ो ॿीहर भलीकार हिन टाइम ते असां सिंध असेंबली जी डिप्टी स्पीकर रिहाना लगारी जे ॻोठ छुरेटाणी में मौजूदु आहियूं। रिहाना लगारी पाण बि हिन ज़िले जी रहवासी आहे, हिते जी लोकल आहे ऐं उन खां इहो हिन बंदर जे मुतलिक़ सूरत हाल पुछंदासीं त सिजावल हमेशह जेको मुतासिर थियो आहे, सदाईं ॿोॾियुनि जी सूरत हाल थिया, तूफ़ान अचनि तॾहिं बि सिजावल ज़िले ते, जेकॾहिं ॿोॾियूं अचनि सिजावल ज़िले ते, जेकॾहिं पाणी जी खोट थी सघे सिजावल ज़िलनि ते थी थिए त इहे आफ़तूं ऐं कुदरत अचनि थियूं। उन जे हवाले सां जेके हुकूमत उन जे लाइ कहिड़ा उपाउ वठे पई ऐं उन जे लाइ कहिड़ा इक़दाम कया अथनि, बंद जेके आहिनि उन जी सूरत हाल जे लाइ तव्हां छा पिया करियो, असेंबली हिकिड़ो सुठो फ्लोर आहे, तव्हां उन जे हिसाब सां तव्हां कहिड़ा कहिड़ा क़दम खया आहिनि, त उन सिलसिले में असां हिते जे डिप्टी स्पीकर मोहतरमा रिहाना लगारी साहब मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं त सिजावल जा जेके बंद आहिनि उन जी सूरत हाल छा आहे। तमामु रिस्की असांजो सिजावल तव्हां ज़िलो ॾिसो हमेशह रिस्की रहियो आहे। उन में सूरजाणी बंदि हुजे, मुनारकी बंदि हुजे, कोट आलम हुजे, हमेशह असां रिस्क ते हूंदा आहियूं। ऐं सिजावल ज़िले जी लोकेशन बि तव्हां ॾिसो पूछड़ में आहियूं, जेको बि पाणी जो बर्डन अचे थो, जेको प्रेशर अचे थो उहो असां बर्दाश्त कंदा आहियूं। ऐं इन हूंदे बि आउं इहो बि चवंदीसि त गुज़िरियल साल जेको एॾी बरसातूं आयूं ऐं फ्लड आयो, उन में बि बंदनि जी सिचुएशन तमामु काफ़ी ख़राबु रही। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त राति जो 1-1 बजे ताईं बि असां उते हूंदा हुआसीं, चूंडियल नुमाइंदा हूंदा हुआ ऐं इंतिज़ामिया बि हूंदी हुई गॾु। लेकिन आउं इन ॻाल्हि में तव्हांखे इहो ज़रूरु चवंदीसि त गुज़िरियल साल में जेको कमु थियो उन खां पोइ उन जी कंटिन्यूटी न रही ऐं उहो अगरि तसलसुल बाक़ी रहे हा त आउं सम्झां थी त काफ़ी बहितरीनु कमु थी आहे। पर बदकिस्मती सां जेको असां उन ज़माने में एमरजेंसी में असां उपाउ वरिता, उहे उपाउ असां वरी विच में छॾे ॾिना। ऐं इन में आउं चवां थी त इरीगेशन सेक्रेटरी जो बि हींअर विज़िट थियो, तव्हां ई मूंखे ॿुधायो त इरीगेशन सेक्रेटरी जो हिते विज़िट थियो। उन्हनि जो चवणु इहो हो त लूप बंदि असां हिते ठाहींदासीं, लेकिन आउं टेक्निकल माण्हू त न आहियां, लेकिन इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदीसि त लूप बंदि जो हींअर टाइम न आहे। ऐं असांखे जेको कुझु बि करिणो आहे उन्हनि बंदनि जी जेकी रिपेयर करिणो आहे असांखे, उन्हनि बंदनि खे असांखे जेको मज़बूत करिणो आहे, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूरजाणी ते जेको MS बंदि आहे 23 आहे 24 आहे, तमामु ख़तरनाक आहे। रांटनि जो पासे में ॻोठ आहे, तमामु ख़तरनाक पोज़ीशन आहे। उन वक़्तु बि हुई, गुज़िरियल साल बि हुई, हमेशह रहंदी आहे, लेकिन उन में अञा ताईं कमु न थी सघियो आहे। मुनारकी ते सुठो कमु थियो आहे, लोह जी शीटूं उन में अंदरि लॻायूं वयूं आहिनि, लोह सुठी क्वालिटी जो हो, इन जे करे उते एतिरो ख़तरो न आहे। लेकिन हीअ दरिया बादशाह आहे, हिते असांखे उपाउ जेके वठिणा पवंदा उहे असांखे तमामु हिकिड़ो ठोस टेक्निकल बुनियादनि ते असांखे वठिणा पवंदा, जेके अञा ताईं मूंखे नज़र नथो अचे त इरीगेशन डिपार्टमेंट जे बोर्ड खां असां अला साईं असांखे बचायो गुज़िरियल साल। अॼु जी अगरि उहा कंडीशन थिए थी त अॼु सिजावल ज़िलो रिस्क ते आहे, सिजावल जा माण्हू, सिजावल जा अवाम, असीं सभु रिस्क ते आहियूं। ऐं असांखे इहो तमामु बहितरीनु अदा अब्दुल गफ़ूर तमामु बहितरीनु वक़्तु सर इहो मौज़ू बि खयो आहे, विज़िट बि तव्हां करे आया आहियो। ऐं आउं तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां, तव्हांजे हिन चैनल आवाज़ चैनल जी बि थोराई थी आहियां, जंहिं इहो मौज़ू वक़्तु सर खयो आहे। असां हमेशह जॾहिं असांजे मथे ते पाणी अची वेंदो आहे त पोइ असां सोचंदा आहियूं त असांखे एमरजेंसी में मशीनरी अचे, पथर अचनि, हे अचनि, हो अचनि, लेकिन आउं इन मौज़ू खे खणंदीसि ऐं उहे स्नैप्स ऐं पिक्चर्स वीडियोज़ आउं CM मुराद अली शाह साहब खे बि ज़रूरु मोकिलींदीसि, उन्हनि जी बि नज़र हूंदी, लेकिन अञा प्रैक्टिकली कमु न थी सघियो आहे। उन लाइ असांखे उपाउ वठिणा आहिनि। ऐं आउं तव्हांखे हिते एश्योरेंस ॾियारियां थी त आउं पंहिंजे पंहिंजी हद ताईं वधि में वधि कोशिशि कंदीसि। CM साहब सां इन लाइ ख़ासि तौर ते मुलाक़ात कंदीसि, सेक्रेटरी इरीगेशन सां मुलाक़ात कंदीसि ऐं उन्हनि खे जेकी इहा ऑन द स्पॉट जेकी सिचुएशन आहे उहा उन सां डिस्कस कंदीसि। ऐं कॾहिं बि सिजावल जे माण्हुनि खे अकेलो कोन छॾींदासीं, कॾहिं बि सिजावल जे माण्हुनि खे रिस्क ते कोन छॾींदासीं। नाज़रीन, हिन टाइम ते असां सैयदपुर में मौजूदु आहियूं। सैयदपुर सिजावल ज़िले जी या ठटे ज़िले जे सियासत जे हवाले सां मेन मर्कज़ रहियो आहे। शिराज़ी ख़ानदान हमेशह सिजावल ज़िले जी जेकी सियासत में 40 सालनि खां वठी ख़िदमतूं कयूं, इहो सरपरस्त जेको हिते रहिया आहिनि। उन हवाले सां अॻूणे ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी सां मौजूदु आहे। साईं शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी साहब जेको 40 साल सियासत हिते कई आहे ज़िले जी, ऐं उन जे दरिया जे
जेके वहकरनि खां वठी जेके हिते तूफ़ान सैलाब आया आहिनि उन खां चङी तरह वाक़िफ़ु आहे। 88 बोर्ड हुजे उन्हनि में बि हिननि जी ख़िदमतूं रहियूं त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं 2010 जी बोर्ड अचे, 2015 जो वॾो सैलाब अचे या 2022 जेके पाणीअ जा सैलाब रेला आया त उन खां बाख़बर आहिनि। ये जेको तव्हां हसास पॉइंट जी ॻाल्हि था करियो, इहो इन जे करे लेट थी आहे जो इहे वफ़ाक़ खां सिंध गवर्नमेंट इहे स्कीमूं वरितियूं हुयूं ऐं उहे अलाह जी महिरबानी सां मंज़ूर थी वियूं आहिनि ऐं मुंहिंजो अंदाज़ो आहे त कोई 10-15 ॾींहं अंदरि इन जा टेंडर बि थी विया आहिनि या थियनि पिया, पर 10-15-20 ॾींहं अंदरि कमु शुरू थी वेंदो, स्टार्ट थी वेंदो। जेके बि अहिड़ियूं हसास पॉइंटूं आहिनि उहे असां बि निशानदी कई आहे ऐं बल्कि चीफ इंजीनियर कोटड़ी ब्रांच वारा पाण ख़ुदि बि बज़ा ते ख़ुदि हली करे हर जॻह ते पाण आयो आहे, पाण उन्हनि खे ॾिठई आहे, पाण सर्वे कयो आहे, पाण उन्हनि जी मिटी बि चकास कयो आहे त किथां किथां जेको, छो त मिटी जो वॾो हिकिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे त का मिटी अहिड़ी आहे जिते को माण्हू खे डपु बि न हूंदो आहे, का मिटी अहिड़ी हूंदी आहे भले बंदि केॾो वॾो बि हुजे पर उन हेठां रोड़ू हणियो ऐं उन मां निकिरी वञे पाणी, त उहो इनशा ताला मुंहिंजो अंदाज़ो त हफ़्ते 10 अंदरि कमु शुरू थी वेंदो आहे। त हुकूमत जो कमु आहे, गवर्नमेंट जो कमु आहे। गवर्नमेंट वफ़ाक़ सां ॻाल्हायो, तव्हांजो ज़ाहिर आहे जेको कागज़ी कार्रवाई थियनि थियूं ॿियूं थियनि थियूं उन में टाइम लॻे थो। असां पंहिंजे तरफ़ां ॾाढी कोशिशि कई आहे ऐं तमामु हर दफ़े इहा ई ॻाल्हि कंदा आहियूं ऐं मूंखे उमेदु आहे त कमु करे वेंदा। नाज़रीन, हिन टाइम ते आउं उबायो ख़ान ख़ुश्क साबिक़ा इंजीनियर जेको आहे सिजावर रहियो आहे उन सां गॾु मौजूदु आहियूं। उबायो ख़ान ख़ुश्क हिते सिजावल में बि ड्यूटी करे चुको आहे, ठटे जो लोकल रहवासी बि आहे। सिजावल जेके ज़िले में जेके बंद आहिनि उन खां चङी ख़ातिर वाक़िफ़ु आहे। सिजावल ज़िले में जेके पाणी जा वॾा वॾा वहकिरा गुज़रिया आहिनि या पाणी जी खोटूं जेके थियूं आहिनि उन्हनि खां वाक़िफ़ु आहे। आया आहे बंद केतिरे क़दुरु जेको अॻियां जेके मौजूदा वहकिरा या वॾो पाणी जेको अचे पियो उनखे कीअं उनखे मोड़ ॾेई सघंदा। ही काफ़ी सिंधु दरिया आहे ऐं असां आहियूं दरिया जे पोछड़ में, त सिस्टम असांजो दरिया जो इंडस बेसिन ईअं आहे त मुख़्तलिफ़ दरिया आहिनि जेके जीअं दरिया पंजाब जा 5 दरिया ऐं काबुल नदी ऐं ॿियूं नंढियूं नंढियूं नदियूं जेके आहिनि उहे सभु सिंधु नदी में छोड़ कनि थियूं ऐं उहो सभु पाणी अची असां वटि हिते असां वटि ऐं अरबी समुंड में वञे थो। त जेको पाणी उतां थोरो हूंदो आहे हिते वधि में वधि पाणी असां वटां गुज़रे थो। त असां वटि हिकिड़ो त रिकॉर्ड हीअ आहे त 1956 में वधि पाणी असां वटि आयो हुयो, जेको कोटड़ी जे डाउन में कोई 7 खां 7.5 लख पाणी पास थियो। पर ॿियो असां वटि पाणी आयो 2010 में, उहो तमामु घणो पाणी हो जेको 7,90,000 या 8 लख जे क़रीब कोटड़ी तां पास थियो हो। पर उन लाइ बि इहे आहे त चवनि था अंडर रिपोर्ट आहे त हीअ सूरताल आहे बंदनि ते कमु ख़ासि करे असां वटि, छाकाणि जो 1960 में फ्लड आयो हो, उन खां पोइ कोई फ्लड न आयो। 13 साल ड्राई सीज़न रही, साइकिल रहियो असांजो ड्राई साइकिल। 73 में फ्लड खां पोइ बंदनि ते आहिस्ते आहिस्ते कमु थियणु शुरू थिया, 73, 76, 78 जा फ्लड। उन खां पोइ 88 में फ्लड आयो, 88 में ब्रीच बि थियो, सुरजाणी बंद में ब्रीच थियो हुयो। अहिड़े नमूने सां ई सॼो आहे त जेको बि स्टाफ बंदनि ते कमु करे थो उन्हनि खे रिफ्रेशर कोर्स कराया वञनि, उन्हनि खे ट्रेनिंग कराई वञे त भई बंदि जेकॾहिं पाणी अचे थो त उनखे कीअं फेस कजे, जेकॾहिं को उन में रूण पवे थी त उनखे कीअं बंदि कयो वञे। छाकाणि असांजे रूण बंदि करण बि हिकिड़ो टेक्निकल तरीक़ो आहे ऐं जेको हर माण्हू जे हुनखे ख़बर न आहे त रूण कीअं बंदि कजे। जेकॾहिं उहो असांजो जेको ड्यूटी ते माण्हू आहे जेकॾहिं उनखे इहा ख़बर न आहे त हू न निभाए सघंदो ऐं रूण जेकॾहिं बर वक़्तु कंट्रोल न थी त हू घारे में तब्दील थी वञे। न ॾिसो, असां वटि फ़िलहालु त जेको सूरताल आहे, असां वटि पाणी तरबिला मां जॾहिं हले थो त असां वटि पहुचंदे उनखे 15 ॾींहं लॻनि था। अॼु काई फ्लड जी सूरताल कोन्हे। तरबिला में जेको पाणी आहे उहो एतिरो आहे जेको असांजे आबादी जे लाइ काफ़ी आहे ऐं उहो हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे त उहो पाणी असां वटि घटि आहे, असांखे कोन थो मिले, उहो अलॻि शइ आहे। पर हिन वक़्तु मुंहिंजो ख़्यालु आहे त मुंहिंजे नॉलेज में न आहे को बंदनि ते मिटी जो कमु या किथे को कराइनि था। छाकाणि हिननि 22 में बि कमु कराया आहिनि, काफ़ी कमु कराया अथनि ऐं हींअर बि थिया आहिनि। गुज़िरियल साल बि 5 लख 5.5 लख पाणी पास थियो, असां वटि को प्रॉब्लम क्रिएट न थियो। असां वटि घणो करे प्रॉब्लम थिए थो छोली जो, त उहो बंदनि ते पिचिंग जो कमु काफ़ी थियो आहे
ऐं काफ़ी उहे इलाइक़ा जिन ते छोली लॻंदी हुई उते पिचिंग करे विया आहिनि। बाक़ी जेके रहियल आहिनि त उन्हनि ते बि उन्हनि जे उन हालतुनि मुताबिक़ बि हुनखे संभाले सघिजे थो। त इहे शयूं जेकॾहिं रिफ्रेशर कोर्स कराइनि या जेके आहिनि डिपार्टमेंट में इन ते थोरो ध्यानु ॾियनि त इन्हनि खे फेस करे सघनि था। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे असांखे ज़हन में रखणु खपे त बंद ऐं मिटी ऐं पाणी जो जहिड़ो आहे उन में केरु बि खटी सघे थो, केरु हाराए सघे थो। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार। हिन टाइम ते असां डिप्टी कमिश्नर ऑफिस सिजावल में मौजूदु आहियूं। डिप्टी कमिश्नर इम्तियाज़ अली अबड़ो साहब असां सां मौजूदु आहे। बंदनि जी सूरत हाल छा पई वहे, छा पई वापरे, सिजावल ज़िले जा जेके बंद आहिनि उन्हनि जी पोज़ीशन छा आहे, जेके हसास पॉइंटूं आहिनि कोट आलमो आहे ऐं सुरजाणी आहे, मुनारकी आहे या कूका बंद आहिनि, इन्हनि जी पोज़ीशन कीअं आहे, केतिरे क़दुरु थिए पियो, उन ते कहिड़ो वर्क थिए पियो, उन हवाले सां डिप्टी कमिश्नर साहब खां पुछंदासीं छा थो चए। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं लास्ट टाइम सुपर फ्लड हुयो, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह त असांजे बंदनि जी कैपेसिटी बहितर तरीक़े सां हुनखे एडजस्ट करे वई। उन खां पोइ बि गाहे बगाहे कमु त हलंदो रहियो आहे जिथे जिथे असांखे कुझु शिकायतूं हुयूं। बाक़ी हिननि जे लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोई तक़रीबन असांजे 900 मिलियन जी स्कीम्स मंज़ूर थी चुकियूं आहिनि, जंहिंमें कारे घुंघरे खां वठी सिम नालो सॼो जाती ताईं उहो वेंदो ऐं भाड लिंक ते ड्रेन निकिरे थो पियो। असल में असांजा इशू इहो हुयो जेको लास्ट टाइम तव्हां सभिनी खे ख़बर आहे त जॾहिं पाणी बारिश जो गॾु थी वेंदो आहे त उहो बाउल जी सूरत में, प्याले जी सूरत में शाह बंदर खे ख़ासि तौर ते वॾो डैमेज कंदो आहे। त असांखे पाणी जो नेकाल न पियो मिले। जॾहिं ओपन लैंड ते पाणी अची थो वञे त किथे नेकाल नथो मिले। तव्हांखे ख़बर आहे सजावल जी जोग्राफिकल सिचुएशन अहिड़ी आहे जो हिकिड़े पासे समुंड आहे त ॿिए पासे दरिया आहे, त उहो ई पाणी जॾहिं वापसि थो बैक थो करे त उहो पाणी शहर में हलियो थो अचे। सो बंदनि जी सूरत हाल शुक्र अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बहितर आहे। हिनमहिल उन ते हाणे बजट कुझु रखाए वई आहे, हाणे रिलीज़ थियण वारी आहे। हिन जून खां पोइ जीअं बजट रिलीज़ थींदी, उहे टेंडर्स वग़ैरह थी विया आहिनि त इंशाअल्लाह ताला उते कम मूवमेंट में तव्हांखे नज़र ईंदो। बाक़ी वॾियूं मेजर स्कीम्स जेके असांजूं आहिनि ड्रेन्स जूं, उन्हनि ते कमु तेज़ी सां शुरू थी वियो आहे। उहो तव्हां विज़िट बि करे सघो था जाती में, कारे घुंघरे वारे पासे, ऐं जेको टिनो मोहम्मद खां थींदो सिधो अची समुंड में छोड़ कंदो, खारो छाण ऐं शाह बंदर जो पाणी उतां खणी वेंदो। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह कैपेसिटी असांजी ठीकु आहे ऐं वरी बि उमेदु आहे त हिन दफ़े हालांकि एतिरी का ॿोॾि जी या बारिशुनि जी पेशनगी कोन्हे, कंहिं नॉर्मल हद ताईं आहे। वधीक सूरत हाल जहिड़ी थींदी इंशाअल्लाह उनखे मुंहुं ॾिबो अकॉर्डिंगली। इन मां तव्हांखे ॿुधायो जेके ख़ासि मेजर पॉइंटूं आहिनि, सुरजाणी थियो, असांजो जेके ॿिए मेन पॉइंटूं आहिनि जेके लास्ट टाइम टारगेट में हुयूं, उते त कमु असां ॿिए जीअं ई बारिशूं ख़तमु थियूं त स्लो करे असां कमु कराए वरितो हुयो। कुझु पॉइंटूं रहियल आहिनि जेके मेन हिटिंग एरियाज़ में नथियूं अचनि, उन्हनि ते असांखे पहुचाइण लाइ जेके असां रखिया आहिनि, कुझु स्कीम्स रखियूं आहिनि, उहे इंशाअल्लाह ताला कुझु ॾींहंनि में उहो कमु शुरू थी वेंदो त उते मटी ऐं पथर पहुचाए उन्हनि खे मज़बूत करे सघिजे। नाज़रीन, जीअं त तव्हां मजमूई तौर ते सिजावल ज़िले मां जेके गुज़रंदड़ बंद आहिनि उन्हनि जे सूरत हाल खां तव्हां वाक़िफ़ु थिया। सिजावल ज़िले जा जेके हसास बंद आहिनि, कोट आलमो आहे, सुरजाणी आहे, मुनारकी आहे या कूका बंद जेके आहिनि, उन्हनि जी सूरत हाल तव्हां ॾिठी, तव्हां वीडियोज़ में बि ॾिठी। तव्हांजे सूरत हाल खां जेके आम माण्हुनि या जेके हिते जा सोशल समाजी वर्कर आहिनि, जिन बि ॻाल्हायो तव्हां उन खां वाक़िफ़ु थिया। त तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त जेके हिते जेके हसास पॉइंटूं आहिनि उन खे शदीद कम जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि जेकॾहिं उन्हनि शदीद पॉइंटनि खे ज़रूरतनि खे न ॾिठी करे कमु न कयो वियो त शायदि इहे जेके दरिया जा जेके वहिकरा आहिनि उहे शायदि सिजावल जे शहर मां गुज़रनि ऐं अॻियां हली करे सिजावल जा शहरी वॾे पैमाने ते मुतासिर थियनि ऐं सिजावल ज़िले जो जेको नाम निशान से शायदि ख़तमु थी वञे। इन जे लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन ते सख़्तु खां सख़्तु कमु कयो वञे ऐं हिन ते महिनत कई वञे। हिन में जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। हिते जा जेके असांजे सिजावल ज़िले में जा मजमूई तौर ते जेके वॾनि अहदनि ते रहिया आहिनि, वॾनि मिनिस्ट्रियूं पे ते रहियूं आहिनि, 88 खां वठी जेके अॼु ॾींहं ताईं जेके भेटा कबी त हुनजी वॾी हिते जेके उनखे हुकूमत में वॾा अहदा मिलिया, पर हुननि उनजो पंहिंजो कमकार ॾेखारे न सघिया आहिनि। शायदि उहे हिते वोट माण्हुनि खां त वठनि था, पर उन्हनि खे माण्हुनि खे जेको रिलीफ ॾियण लाइ उन्हनि में दिलचस्पी शायदि उन्हनि खे नथी अचे। हिते जे सूरत हाल जेकी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजे जेके हिते ऑफिसर आहिनि उन्हनि पे त पंहिंजो को जोॻो क़दम जे खणण लाइ तयारु न आहिनि। उहे सेक्रेटरी आपाशी जेकर विज़िट करे थो त उहो बि चवे थो त बंद जी सूरत हाल बिल्कुलु ठीकु आहे ऐं उन सां गॾु कुदरती जेके आफ़तूं अचनि से सिजावल ज़िलो मुतासिर थो थिए त इन में हुकूमत जो किरदारु हुअण जो सबूत हुअणु घुरिजे ऐं पंहिंजो अमली तौर ते इन क़दम खणंदा त जीअं सिजावल माण्हुनि खे को रिलीफ मिली सघे ऐं त उन खे को जियापे जो ज़रियो थी सघे। इन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो ऐं इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम ताईं वरी इजाज़त ॾींदा। अव्हां जो मेज़बान अब्दुल गफ़ूर पली पोटो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।